ये कम से न हले तो पोइ होॾां हलजे न न हिते कमु कोन हलंदो कोन हलंदो न न हीअ त मिड़ई ईअं मुंहिंजो हाणे वॾो वेठो वरी वॾो पाण सां गॾु हलंदो कोन अस्सलाम वालेकुम दोस्तो असां हिन वटि हिन वक़्तु दरगाह पाक संगार मीरवार रोड ते मौजूदु आहियूं असांजे पुराणे फ़क़ीर साईं अल ॾिने ख़ासकली साहब वटि ऐं साईं जा वॾा वड़ जो असांजे लाइ टाइम कढियो हुयसि असां आयल ते हिते हुआसीं अदा ज़ुल्फ़कार जे लाइ लाइव प्रोग्राम हलाइण जे लाइ ऐं इनशाला उहो बि हलायूं था 8 बजे टाइम असांखे असां रखियल आहे ऐं इनशाला उनखे बि हलायूं था पर हिन वक़्तु अचानक भाऊ सां मुलाक़ात थी वई ऐं हिते जेको सो असां वटि सिग्नल आहिनि कोन मोबाइल लिंक में उन करे असांखे शायदि हितां वरी ॿिए हंधि किथे वञिणो पवंदो प्रोग्राम जे लाइ पर फ़िलहालु जेको सो फ़िलहालु असां जेको सो वेठा आहियूं फ़क़ीर साईं वटि त असांजो हाणे फ़क़ीर सां थोरी हेलो हाय थी वञे ऐं पोइ हीअ वीडियो ॿिया भरियूं इनशा ताला उहा वीडियो बि असां जेको सो रखंदासीं फेसबुक ते फ़क़ीर साईं कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो ख़ैर तबियतूं सही आहिनि ॿियो ख़बर जान पंहिंजो शौक़ु जेको आहे असलो उहो हले पियो कोन पियो हले शौक़ु हले पियो शौक़ु किथे छॾे हा सही 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 शौक़ु कोन छॾींदो पर उहो ई फ़क़ीराणो सुफ़ियानो रंग उहो ई सुठो सही 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 अच्छा तव्हांखे को एवार्ड वग़ैरह हा एवार्ड साईं मिस्री शाह जी काफ़ी जो मिलियो एवार्ड हा नंढो लहर में नंढो लहर में कॉन्फ्रेंस थी साईं दादाई साहिबु हो साईं इहो साईं मुरीद अली शाह हो सही सही हा उन्हनि ॾिनो असांखे इहो काफ़ी जो साईं ऐं हू ॿाहिरि मुल्क बि असांजा प्रोग्राम इस्लामाबाद लाहौर अच्छा ऐं पंहिंजे मुल्क पाकिस्तान खां ॿाहिरि विया आहियो ॿाहिरि बि वियासीं अच्छा किथे बर्तानिया जो बर्तानिया में हा उते उते कीअं हो माहौल उते साईं माहौल फर्स्ट क्लास अच्छा उन्हनि पंहिंजे सिंधी राग खे सम्झो पियो उते जो कोन पियो एतिरो बाक़ी मिड़ई गुट गुट कयूं अच्छा अच्छा सही सम्झो एतिरो कोन पियो बाक़ी भले ऐं उते पंजाब जा माण्हू बि जाम आहिनि कश्मीर जा हा साईं उन्हनि वरी सुठो तमामु मोटर अच्छा मोटर घणनि ॾींहंनि जो सफ़र हो उते असांजो महीने जो हो महीने जी जी असां सूफ़ी सुंग जे हिसाब हा सूफ़ी सुंग जे हिसाब फ़क़ीर सुंग जे हिसाब ॿिया केरु हुआ तव्हां सां गॾु फनकार फ़क़ीर फज़ुल मरी फ़क़ीर फज़ल हाजी यार मोहम्मद फ़क़ीर मरी खाई वारो हुनजो फर्ज़ंद हो साईं हा फज़ुल फ़क़ीर मरी हुनजो सुंग हो उन सुंग में से फ़क़ीर 4-5 ॼणा हुआ अच्छा 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 सही सही ॾाढो भलो अच्छा अब सिंध गवर्नमेंट खां को वज़ीफ़ो का ॻाल्हि का मुआवज़ो चेक को सकाफ़त खाते जी हा सकाफ़त खाते जो वज़ीफ़ो मिले थो 12 महीने मिले थो हा इहो 50 इहो जेको 50-60 हज़ार रुपया थोरो थो करे साईं सरदार जा साईं सरदार शाह जी इहा बि महिरबानी आहे साईं सरदार शाह जी त महिरबानी सिंध गवर्नमेंट जी आहे उहा पोइ कंहिंजी हुजे हींअर त 18 सालनि खां हीअ असां ते मुसलत आहिनि